उबावड़ो भरसा ॻोठ हाजी छुट्टो शर्मेश्वर बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत तां झड़ो थी पियो। झड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु धुर जो कुर्बान शहर कुहाड़ी लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे वारिस उबावड़ो जी अस्पताल खणाए पहुता, जिते उबावड़ो पुलिस ज़ख़्मीअ खे इलाज लाइ लेटर ॾेई तालका अस्पताल उबावड़ो मुंतक़िल करे छॾियो। डॉक्टरनि पारां ज़ख़्मी खे इमदाद ॾिनी पई वञे। उन्हनि ज़ख़्मी नौजवान कुर्बान ऐं वारसनि अस्पताल में पंहिंजी बिरादरीअ जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते कुर्बान शहर, गुलाम हुसैन शहर, भूरल शहर, रियाज़ शहर, माई रबुल शहर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे बिरादरीअ जे बासरनि जवाबदार मुजाहिद शहर, आज़म शहर ऐं ॿियनि गॾिजी बिलाजवाज़ असांजे घर अंदरि दाख़िल थी असां मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो कयो, जंहिंमें असांजो नौजवान कुर्बान शहर कुहाड़ी लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। अहिड़ी फरियाद खणी उबावड़ो थाणे ते पहुची जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई आहे। पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। मुतासिर धुर एसएसपी घोड़की ऐं एसएचओ बावड़ो खां मुतालबो कयो त हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।